दीदी। नमस्ते दीदी तव्हां खां हिकु सवाल थी पुछां। हाँ त तव्हां ॿुधायो कि राजयोग जे बारे में। त आत्मा जॾहिं परमात्मा खे यादि थी करे त हिन सां पंहिंजे कर्म इंद्रियनि खे राज्य थी करे त हिनखे राजयोग चवंदा आहिनि। हाँ ऐं पर दुनिया में जेके हेतिरा योग जा सभु ॿुधायूं था ऐं शारीरिक योग था करायूं, हाँ उनमें राजयोग में कहिड़ो अंतर आहे? हाँ ॾिसो, इहे जेको राजयोग ॿुधायोसीं न, हिन सां आत्मा तंदुरुस्त थींदी आहे। मतिलबु आत्मा जी तंदुरुस्ती मतिलबु आत्मा में शक्तियूं हुजनि, गुण हुजनि, जंहिंसां उहो सुठो सुख शांति संपन्न जीवन जी सके। लेकिन अॼुकल्ह दुनिया में जेका शरीर जा योग था ॾेखारनि न, जंहिंमें अलॻि अलॻि आसन हूंदा आहिनि, हिनखे चइबो हठ योग। अच्छा। हाँ, मतलब हथ सां शरीर के कंट्रोल करे पोइ शारीरिक कर्मेंद्रिय खे जाते चाहियूं हुते मोड़े सघंदा आहिनि। त उहो जेका योग हूंदा आहिनि हुन ते शरीर ते कंट्रोल करे सघंदा आहियूं पाण। भई हथ जीअं चाहियूं तीअं हलायूं, पेर खे कीअं बि करे चाहियूं, पेट खे, नक खे। अॼुकल्ह त केॾा अलॻि अलॻि योगा निकिता आहिनि। भई नक मां हिक मां पाणी विझंदा, ॿिए मां कढंदा जी। अलॻि अलॻि तरीक़े जा योग निकिता आहिनि। त उहो थी विया शरीर खे तंदुरुस्त करण जा योग। हिक तरीक़े सां शरीर ते पूरो कंट्रोल। शरीर जी कर्मेंद्रिय असां जाते चाहियूं, जेतिरे समय चाहियूं ओतिरे मोड़े था सघूं। ऐं शरीर जी काफ़ी बीमारियूं बि हिन योगनि तां ठीकु थींदियूं आहिनि। लेकिन आत्मा ते जेकी रोग लॻिया आहिनि, काम जो, क्रोध जो, लोभ जो, मोह जो, अहंकार जो, ऐं बुराइनि जो, चोरी, कूड़ ॻाल्हाइण, ईर्ष्या करण, द्वेष, ये सभु बीमारियूं आत्माउनि जी हूंदियूं आहिनि। आत्माउनि जी बीमारियुनि ते कंट्रोल करण लाइ परमात्मा हाणे असांखे राजयोग थो सेखारे। भई दुनिया में अॼुकल्ह केॾी बुरायूं, केॾा बुरा कम था थियनि। छो था थियनि? चईंदा आहिनि हिनजे माउ बाप सुठा संस्कार न ॾिनई, या हिन ॿार जे संस्कार ई आहिनि, या ॿियो कुझु रीज़न ॾेई छॾींदा आहिनि। भई पढ़ल लिखल न आहे, ईअं न आहे। लेकिन परमात्मा बाप चवनि था कि आत्मा ते हिन विकारनि जे कारण इहे बुरा स्वभाव संस्कार थी विया आहिनि। त हाणे मां आत्माउनि जी बीमारियुनि खे ठीकु करणु आयो आहियां। आत्माउनि खे वरी खां उहे पॉजिटिव शुद्ध शक्ति भरण आयो आहियां, सुठा गुण भरण आयो आहियां। त हुन जे लाइ इहो योगा अभ्यास था सेखारनि। कहिड़ो? आत्मा सम्झी करे परमात्मा खे यादि करणु। इहो थींदो आत्मा खे तंदुरुस्त करण जो योग। अर्थात आत्मा सर्व विकारनि खां, सर्व बुराइनि खां, सर्व प्रकार जी बुरी कामनाउनि खां, भ्रष्टाचार जेको दुनिया में अॼु थिए थो, इन सभिनि खां मुक्त थी करे हिकदमि सुठा शक्ति, सुठे गुण संपन्न ठही वञे। उन जे लाइ परमात्मा हाणे पाण खे इहो राजयोग था सेखारनि। ठीकु आहे जी। हाँ, मतलब हिन सां हथ योग सां शरीर जो फ़ाइदो आहे ऐं राजयोग सां आत्मा में सर्व गुण ऐं शक्ति जो वर्धन। हाँ, और सुठा संस्कार। हाँ, थैंक यू।